सलात शरीफ। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम यरफ़इल्लाहु अल्लज़ीना आमनू मिनकुम वल्लज़ीना ऊतुल इल्म दरजात वल्लाहु बिमा तअमलून खबीर। सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिही अजमाइन। पीरे तरीक़त हज़रत क़िबला साईं सैयद मुनव्वर अली शाह राशिदी, हज़रत क़िबला साईं सैयद सरदार अली शाह राशिदी, उस्तादुल उलमा हज़रत अल्लामा क़िबला मुफ्ती उबैदुल्लाह दामत बरकातुहुमुल आलिया, दीगर उलमाए किराम सादाते इज़ाम ऐं मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो भाइरो, अज असां जंहिं नूरानी रहमानी क़ुरआनी ऐं ईमानी महफ़िल में हाज़िर थिया आहियूं, बखरी शरीफ जे पीरन जो सालियानो उर्स। एडी थद बि न आहे जो तव्हांजो सुभान अल्लाह बि नथी निकिरे, या थकिजी पिया आहियो, या नंगर कोन खाधो अथव। चओ सुभान अल्लाह, हिकिड़ो भेरो हथ मथे करे चओ सुभान अल्लाह। खुदा खुश कंदो, सदाई सुखिया हूंदो, सदाई शाद ऐं आबाद हूंदो। अल्लाह जे वलीअ जे उर्स में अचण वारो रहमत सां रब कंदो, झोलियूं भरे मोटंदो। अल्लाह जे पाक कलाम जा सूरह मुजादिला जी जेका आयत सगोरी जा अल्फाज हिन फ़कीर तिलावत कया, इन्हनि में अल्लाह तो फरमाए यरफ़इल्लाहु अल्लज़ीना आमनू मिनकुम, अल्लाह बुलंद करे थो, दर्जा वधाए थो तव्हां मां जन ईमान आंदो उन्हनि जा, मोमिनन जा, ईमान वारन जा अल्लाह दर्जा बुलंद करे थो। मोमिनन जा चओ अल्लाह दर्जा इएं कोन हलंदो सघिजे, ॻाल्हायो मूंसां। मोमिनन जा अल्लाह दर्जा बुलंद करे थो। वल्लज़ीन ऊतुल इल्म दरजात, ऐं जिन खे इल्म ॾिनो वियो आहे उन इल्म वारन जा बि अल्लाह दर्जा बुलंद थो करे। मोमिनन जा, ईमान वारन जा
यकीन वारन जा अल्लाह दर्जा वधाए थो इन सां गॾु इल्म वारन जा आलमन जा बि अल्लाह पाण दर्जा वधाए थो सुभान अल्लाह पुट जिए ज़ाहिरी दर्जा हुंदा हिन न मिसाल हिकिड़ो सिपाही आ उन जे मथों जमादार आ एसपी आ डीएसपी आ एसएचओ आ एसएसपी आ ये दर्जा बंदी आ अल्लाह ईमान वारन जा भी ये दर्जा वधाईंदो आ मोमिनन जा ईमान वारन जा अल्लाह दर्जा वधाईंदो आ पो हिकड़ा आम मोमिन हिन उन मोमिनन खां मथे जॾहिं रब कंहिंजो दर्जो वधाईंदो आ त उन खे मदीने वारे साईं सॾियो आ ख़ियार छा सॾियो आ हिकड़ी ॻाल्हि त यादि तव्हांखे बि रखणु खपे जी हिकड़ो आ आम दर्जो मोमिन जो मोमिन खां मथे जॾहिं दर्जो वधंदो त उन खे छा चइबो ख़ियार खे ये अलफ रे ख़ियार ख़ियार जी माना चूंडियल पसंद कयल दर्जो बुलंद कयल मोमिन सजी दुनिया में हजारे लखे करोड़े मोमिन पर उन्हनि मां जन खे अल्लाह चूंडींदो आ उहे ख़ियार बणाईंदो आ उन ख़ियारन जो तइदाद हर दौर में 500 चओ घणा जवाब ॾियो घणा ख़ियार धरती ते घणा हूंदा 500 ॼणा इहे अल्लाह जा चूंडियल माना आहिनि जिन खे अल्लाह चूंडे पसंद करे आम मोमिनन खां उन्हनि जे दर्जन खे बुलंद करे छॾींदो आहे वरी इन 500 ॼणनि खां वरी अल्लाह चूंडींदो आहे चओ वरी अल्लाह इन 500 ॼणनि मझां अल्लाह वरी 40 चूंडींदो आहे घणा चओ इन्हनि 40 खे सरबो आहे अब्दाल 40 खे छा सरबो आहे अब्दाल हाणे इने ते मां हिकड़ी हदीस पढ़ा मता ये चो त दिलबर साईं पंजी गाल खड़े बयान करे वियो गाल कभी दलील सा गाल कभी मुस्तफा करीम जे फरमान सा चो सल्लल्लाहु अलैहि या अञा मोहब्बत सां सल्लल्लाहु अलैहि या किताब जो नालो आ कंजुल उम्माल हदीस जो राविया हजरत अब्दुल्ला बिन उमर रदी अल्लाह ताला अन्हु जो रिवायत करे मुझे आका फरमायो खियार उम्मती फी कुल करनिन 500 मुझी उम्मत जा खियार चूंडियल वली हर दौर में धरती ते 500 ॼणा हूंदा घणा ॼणा हूंदा 500 ॼणा हूंदा वल अब्दाल अरबऊन ऐं अब्दाल वरी 40 हूंदा फला 500 यनकुसून वलल अरबऊन न ये 500 कदे घटबा न ये 40 कदे घटबा जदे इनन 500 मां को गुजारे वींदो त आम मोमिनन मां रब चूंडे 500 जो तादाद मुकम्मिल कंदो वरी जे 40 मझां को गुजारे वींदो त हिनन 500 मां हिक
हिकड़े खे रब चूंडे अबदाल कंदो ऐं हुते 499 थिया त आम मोमिनन मां चूंडे वरी 500 पूरा कंदो। पुट गाल समझ में आई हले ना आई? सुभान अल्लाह। मुझे आका फरमायो व अदखल मिनल 40 मकानहुम, अल्लाह ताला उन 40 जो तादाद घटाईंदो ना है, 500 जो तादाद कंहिं बि तौर में घटाईंदो ना है। कालू या रसूल अल्लाह दुल्लना अला अमालिहिम, असहाबन अर्ज़ कयो या रसूल अल्लाह असां के ॿुधायो त इन्हनि जी निशानी कहिड़ी आहे, किए सुञाणू है अबदाला, किए सुञाणू है खियारा, है चूंडियलु उन्हनि जा अमल केड़ा हुंदा, उन्हनि जो किरदार किए हुंदो, उन्हनि जी रहणी कहणी किए हुंदी। चो सल्लल्लाहु अञा मोहब्बत सां चो सल्लल्लाहु अलैहि या अञा मोहब्बत सां सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। असहाबन जो या रसूल अल्लाह उन्हनि जो निशानियूं ॿुधायो, किए खबर पई अबदाला, किए खबर पई अखियारा। साईं फरमायो यफून अमन ज़लमहुम, जेको उन्हनि सां औणो हलंदो आ उहे उन सां सुठो हलंदा आहिनि। वयुहसिनून इला मन असाहुम, जेको उन्हनि सां बुराई कंदो आहे हू उन सां भलाई कंदा आहिनि। नाजायज़ी करे, ना इंसाफ़ी करे, को तकलीफ़ ॾे वेर न वठंदा, पलांद न वठंदा, बदलो न वठंदा, पर उहे बुराई करण वारे सां भलाई कंदा। इहा विलायत जी पहिरीं निशानी आहे, वलीअ जी अलामत आहे जो उहे इंतकाम न वठंदा, पलांद न वठंदा। वयुहसिनून इला मन असा इलैहिम, जेको उन्हनि सां बुराई कंदो उन सां भलाई कंदा। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। वयतवासून फीमा आताहुमुल्लाह, वलीअ जी इहा निशानी अथव जेकी कुछ रब उन्हनि खे ॾींदो आहे ख़ुदा जी ख़ल्क़ में वंडींदा आहिनि। जे रब रूहानी फैज़ ॾे वंडींदा, माल ॾे वंडींदा, दौलत ॾे वंडींदा, दुआउनि जी क़बूलत ॾे दुआ वंडींदा। वलीअ जी निशानी इहा आहे जो रब जे ॾिने खे रब जे ख़ल्क़ ते ख़र्च कंदा, अल्लाह जे मखलूक सां भलाई कंदा, चङाई कंदा, नेकी कंदा। इहा वलीअ जी निशानी आहे। चओ सल्लल्लाहु या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब, अञा मोहब्बत सां सल्लल्लाहु या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या
हबीब सुभान अल्लाह। मुझे आका फरमायो तो ये अब्दाल 40 जना, ये अखियार 500 जना। आका फरमायो ला यदऊनल्लाह बिशैइन इल्ला इस्तजाब लहुम। जॾहिं बि ये बुक खणी दुआ घुरंदा रब इन्हनि जी दुआ रद न करे। सुभान अल्लाह। इन्हनि जा हथ रब ख़ाली न मोटाईंदो, इन्हनि जा लफ्ज़ रब रद न कंदो। ला यदऊनल्लाह बिशैइन इल्ला इस्तजाब लहुम। जेॾी महिल पंहिंजे रब जे अॻियां ॿाॾाईंदा। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। जेॾी महिल ये हथ खणंदा आहिनि अल्लाह फरमाईंदो आहे मूंखे हया ईंदो आहे कीअं पंहिंजे वलीअ जा हथ ख़ाली मोटायां। सुभान अल्लाह। साईं फरमाइनि था बिहिम तुनसरून व बिहिम तुमतरून। इन्हनि वलियनि जे सदके रब मुश्किलातूं टारींदो आहे, मुसीबतूं हटाईंदो आहे। इन्हनि जे सदके रब मींहं वसाईंदो आहे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। जेॾी महिल इहे अल्लाह जा वली रब खे अर्ज़ कंदा आहिनि मौला मींहं वसाए त अणमुदाए तो मींहं वसी। सुभान अल्लाह। हज़रत मूसा अलैहिस्सलाम जो ज़मानो आहे, मींहं न उठो, बारिश न वसी, माण्हू परेशान थी विया। रब जे प्यारे मूसा कलीमुल्लाह के अची अर्ज़ कयूं साईं मींहं नथो वसे का दुआ घुरो। रब फरमायोसि मूसा तुंहिंजी क़ौम में मुंहिंजो हिकिड़ो वली आहे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। उन मुंहिंजे वलीअ खे चओ दुआ घुरंदो त मींहं वसाईंदो। सुभान अल्लाह। मौला उहो तुंहिंजो वली किथे मिलंदो, किथे ॻोल्हियां? रब फरमायो फलाणे झंगल में वञ, लठ हथ में बकरियुनि जो थण थो चारे। सुभान अल्लाह सुभान सुभान अल्लाह अल्लाह सुभान अल्लाह। ओ मिठा इएं बि कोन्हे त जुब्बा ऐं कुब्बा हुजनि ऐं साईं मुंहिंजा वॾा बुज़ुर्गाना लिबास हुजनि, लठ हथ में हुजे, मुरीदनि जी पोयां गलगलो हुजे, इहो वली आहे। पर न अल्लाह जा राज़ निराला आहिनि। बकरियूं थो चारे, धण थो चारे पियो, पर आहे अल्लाह जो वली। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। हजरत मूसा के रब फरमायो फलाणे झंगल में थई बकरियुनि जो धण थो चारे। वञी ॾिठई त हबशी कारो रंग जो, सूरत शक्ल जो हबशी शीती लठड़ी हथ में बकरियूं पियो चारे। हजरत मूसा वञी चयो अबा नालो छा अथई? जे नालो आहे बरख। सुभान अल्लाह। नालो छा आहे? चई बरख। रब खां दुआ घुर त अल्लाह मींहं वसाए। अल्लाह। चई तूं बि त अल्लाह जो नबी आहीं न, तूं चवंदो दुआ घुरी। चई अल्लाह त मूंखे तोखे मोकिलियो आहे। सुभान अल्लाह। रब ॾेखारण पियो चाहे त नबी बि मुंहिंजा नबी, वली बि मुंहिंजा वली। सुभान अल्लाह। नबियनि जूं दुआऊं त क़बूल, पर वलियनि जूं दुआऊं बि मां रब रद न कंदो आहियां। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। हज़रत मूसा फरमायोसि बरख रब मोकिलियो आहे, हाणे दुआ घुर त को मेहर जो मींहं वसे। सुभान अल्लाह। चई पी मूसा मां वञी पंहिंजे रब सां छेड़ो थो कयां। इहे न चई त दुआ थो करो। कंडियारे वारा ॿुधो था, सम्झो था, सुभान अल्लाह।
पुट्रा अल्लाह वारन जा अल्लाह वट लाड हूंदा है सुभान अल्लाह लाड समझो था न महबूब लाड करे उन जो लाड भी मोहब्बत वारो कबूल कंदो आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह महबूबन जा लफ्ज अल्लाह के वणंदा है सुभान अल्लाह हजरत मूसा जो दिसांदे ने वट को इसमें आजम या केड़ी दुआ तो घुरे छा तो चवे रब के जो मुखे रब इन्हें मोकलियो आ दिसांद सही दुआ किए तो घुरे ये पहाड़ी जे ओट में वनी बी दिसी जे तो मौला कक्कर चयो न था मन या पानी खुटी वियो थे सुभान अल्लाह सुभान अल्लाह हां जी दुआ तो घुरे मौला कक्कर चयो न था मन या पानी खुटी वियो थे सुभान अल्लाह या वरी मानुन ते एड़ो कावड़ियो ही जो हियर ही भूखू नहीं तो मारी ने भला जे हियर तो भूखो मारी ने क्या मत छोटाई थई सुभान तो जाबा नाइन भगा दे कोन था वने नहीं काले दा भगा वने जो मिया खणी बंद कया थई सुभान अल्लाह यो वाक्यो इमाम गजाली लिखियो आ या उलूम में हिन जा ये लफ्ज अन्या पूरा न थिया कक्कर अची विया वड फुड़ो वसण शुरू थी वियो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह हे वलियन जा लफ्ज है हे अल्लाह जे प्यारन जा लफ्ज है उए लफ्ज न दुआ न बुक खणन न अस्माउल हुस्ना जो वसीलो वठण न इस्मे आज़म जो वसीलो वठण पर जिए सडे रब के वणन पिया सुभान अल्लाह सुभान मी वसीलो फकीर जे सफर में गडड़े ते चढ़ी तुझे गडा ते हलंदे हलंदे ओच तो बारिश अची वई सियारे जी मौसम हुजे कपड़ा पुसी वियस गडाड़ो पुसी वियो जेको सामान हुसे वो पुसी वियो मींह में डके पियो अचे दर खड़काई दर न खोलियो वरी बे घर जो दर खड़काई हाणे मींह में केर निकरे बे दर न खोलियो टे दर न खोलियो एकड़ो कुंभार हुजे उन जी आवी पई पचे सो बाहर निकतो आवी जेला दिसां त मींह उन अंदर पवे हे मिट्टी जा थाम हन मींह अंदर पियो तो झुरी विंदा हलिया हो निकतो पंजी आवी के दिसण जेला ॾिठई दे फकीर बीठो आ मींह में डके तो पियो फकीर कीअं बीठो ई जवाब मुसाफिर आया वाटड़ू आया रात पजी वैया दर खड़काए बीठो आया केर दर ही न तो खोले चेहरिया वठी वसंदर सुभान अल्लाह उन्हें गडड़े वाले फकीर के उन्हें जो गड वठी पंजे गडन सा बधाई उन्हें के गाह चारो ॾिनी हे थदा मेरा वे पुसल कपड़ा चाहिए ला पंजा सुकल कपड़ा ॾिनई से को मानी गबो को टुकर बोर बचल वो ॾिनई से खाराई से चे हाणे हे सवड़ थई सुम आराम कर सुभान अल्लाह पर कुंभर के निंद्र न हुई घड़ी अचे घड़ी वने घड़ी अचे घड़ी वने फकीर जो तो कुंभर छा थियो दई सुमी जो न जो जे घर वारी थम व्यम जा सूरत हाने हियर न को दाईया न डॉक्टरियाणिया को भी माई न आई मुझी घर वारी जो व्यम केर करे व्यम जी तकलीफ आ सूर लगा पिया है वसंदे मींह में काडे वञा अबा को पन्नड़ो अथई पन्नो जी हाँ खणी पन्नो खणी उन्हें ते लिखई त मरा जाशुद खरमरा नीज जाशुद जने दहकान जायद या नजायद मुखे बिजाय मिली मुझे गड के बिजाय मिली मुंह बमानी खादी मुझे गड बगा खादो हाने इन कुंभर जी साल व्यामे त छा न व्यामे त छा मुजो छा सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान मुझो छा वने कुंभर जी माई से पन्ने ते लिखी चे पन्नो खणी वञ माई जे सेरांदी का रखे त सूर खत्म बारड़े जी विलादत आसान सुभान अल्लाह सुभान अल्लाह
पुट हे ईरान जो वाक़ियो आ समय साल गुजरिया है इन्हनि लफ्ज़न में अज भी तासीर आ अज भी फैज़ आ अज भी कंहिंजी घरवारी घर में का औरत वियम जी तकलीफ़ आ डॉक्टराणी थी चवे त ऑपरेशन थींदो फ़कीर जा ये फारसी वारा लफ्ज़ लिखी माई के गिचीअ में पाराए ऑपरेशन न थींदो आसानी सां ॿार ॼमी सुभान अल्लाह सुभान अल्लाह अल्लाह वारे जा लफ्ज़ सुभान अल्लाह चो अल्लाह वारे जा लफ्ज़ लफ्ज़ खाली न वेंदा आहिनि मिठा अज भी खोड़ कंडियारे में हजरत इमामुद्दीन शाह राशिदी सोने जा शाहिद आहिनि ज़बान मां लफ्ज़ कढंदा ये थी पींदो सुभान अल्लाह बेशक आहे या न बेशक आहे या न अज भी मिठा हिन वली हिन सालिया मर्द जा जेके दुआ ॾिनई अॾे छॾी जंहिंजे लाइ गरम लफ़्ज़ निकिता वरी न साओ थी सघियो सुभान अल्लाह हाँ बकरी वारो सोनो सैयद महदी शाह रहमतुल्लाह अलैह जिंदगी में त फैज़ ॾिनई जिंदगी में त ख़ल्क़ के फ़ाइदा ॾिनई पर अज भी मज़ार ते वञ जेको मुराद खणी थो वञे मुराद पाणे थो मोटे सुभान अल्लाह सुभान आहे कि न कच्चे जे माण्हुनि खां पुछी ॾिस अज भी तोखे खोड़ हज़रत महदी शाह जूं करामतूं ॿुधाईंदा सुभान अल्लाह अल्लाह जा वली मज़ारुनि में भी फैज़ ॾियनि पिया वंड वंडनि पिया इहो वंड बंदि थियो आ न थींदो बेशक वलियनि जो फैज़ खुटो आ न खुटंदो बेशक चो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह अज मेहर जमी है उठा बकरी शरीफ में दिस मेहर जमी है उठा बकरी शरीफ में कुल कुर्बाता थे कठा बकरी शरीफ में चो चो बकरी शरीफ में सुभान अल्लाह ओई मुर्शिद आला सानी तो फैज़ वंडे रूहानी सुभान अल्लाह ही मुर्शिद आला सानी तो फैज़ वंडे रूहानी दिए जन्नत जा जो चिट्ठा बकरी शरीफ में दिए जन्नत जा चिट्ठा बकरी शरीफ में जंहिंजूं दुआऊं सभु सुआऊं थस रोज़े थणीअ जूं निगाहूं सुभान अल्लाह जंहिंजूं दुआऊं सभु सुआऊं थस रोज़े थणीअ जूं निगाहूं लख कुर्बन मंझ कुठा बकरी शरीफ में सुभान अल्लाह सुभान ओ अल्लाह जी खास इनायत आ जारी कानी करामत सुभान अल्लाह अल्लाह जी खास इनायत आ जारी कानी करामत थिया दुश्मन मूड़ा मुठा बकरी शरीफ में कुल कुर्बाता थे कठा बकरी शरीफ में अजमेर जमी है उठा बकरी शरीफ में सुभान अल्लाह मुझे आका फरमायो इल्लस्तजाब लहुम बिहिम तुनसरून व बिहिम तुमतरून
इन्हनि अल्लाह वारन जे सदके तव्हांजी मदद थींदी आ इन्हनि जे सदके मींहं वसंदा सुभान अल्लाह बेशक वबिहिम युदफउ अनकुम इन्हनि अल्लाह वारन जे सदके तव्हां तां मुसीबतूं रब टारे छॾी सुभान अल्लाह सुभान अल्लाह आफतूं शामतूं मुसीबतूं बीमारियों दर्द कर्ज मदीने वारो तो फरमाए त वलियन जे सदके टरी वेंदा सुभान अल्लाह वलियन जे सदके न थियणा कम भी थी पवंदा सुभान अल्लाह शान वारा खुदा जा प्यारा शान वारा खुदा जा प्यारा गम हजारे हटाए छदने था शान वारा खुदा जा प्यारा गम हजारे हटाए छदने था जे खणन था उए हथ खुदा दे जे था हथड़ा खुदा दे ता मुकद्दर मटाए छदने था सुभान अल्लाह गौसे आज़म ने आई हुई माई जेका औलाद ले हुई बुखाई सुभान अल्लाह सत पुटे तो कयो रब उनिया के सत पुटो कयो रब उनिया के गौस जा हथन खाली वरन जे खणन था उए हथ खुदा दे ता मुकद्दर मिटाए छड़ने चो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह नमो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या इमाम तबरानी माजम कबीर में रिवायत आंदी हजरत इमाम हैसमी मजमउ ज़वाइद में रिवायत आंदी हजरत अब्दुल्ला बिन मसूद रज़ी अल्लाह ताला अन्हु तो रिवायत करे ला यज़ालु अर्बऊन रजुलन मिन उम्मती कुलूबुहुम अला क़ल्ब इब्राहीम सुभान अल्लाह सुभान साईं फरमाइन था हर दौर में मुझी उम्मत में 40 वली एड़ा रहंदा आहिनि जंजू दिलियूं इब्राहिम खलील जे दिल जेड़ियूं सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह इब्राहिम अल्लाह जो खलील अल्लाह जो रसूल रब जो उलुल अज़म पैगंबर उन जी दिल जी पाक उन जी दिल अल्लाह जे मोहब्बत में भरपूर साईं फरमाइनि था इब्राहिम जी हिकड़ी दिल सुभान अल्लाह मुझी उम्मत में 40 वली हर दौर में एड़ा रहंदा हर एक जी दिल इब्राहिम जे दिल जड़ी हूंदी सुभान अल्लाह सुभान अल्लाह साईं फरमायो यदफउल्लाहु बिहिम अन अहलिल अर्द उन्हनि जे सदके उन्हनि 40 जे सदके रब ज़मीन वारनि तां मुसीबतूं शामतूं टारे छॾी सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह उहे अल्लाह जा वली जिते पेरो पाइंदा आहिनि उन इलाइके ते रहमत वसी सुभान अल्लाह
जिते उन्हनि जो वजूद मुबारक हूंदो आहे उते अल्लाह जी रहमत वॾ फुड़े मींहं वांगुरु वसे सुभान अल्लाह बेशक उन्हनि जे सदके अल्लाह शामतूं अज़ाब पंहिंजा गिरफ़्त पकड़ ॾोहारियुनि ते गुनहगारनि ते जेको अज़ाब लाहींदो पर वलीअनि जे सदके टारे छॾे सुभान अल्लाह ॿी हदीस कुदसी में आ रब तो फरमाए त इन्नी लअहम लिअहलिल अर्द बलाउन मां रब ज़मीन वारनि ते अज़ाब लाहिण चाहींदो आहियां उन्हनि खे पंहिंजी गिरफ़्त करण चाहींदो आहियां पर इज़ा नज़रतु इला उम्मार बुयूती तो रद्द अज़ाबी अनहुम पर जॾहिं मुंहिंजी नज़र उन्हनि वलीअनि ते पवंदी आहे जेकी मुझे घरनि खे आबाद कई सुभान अल्लाह जेके मस्जिदुनि खे आबाद कयूं वेठा आहिनि ख़ल्क़ सुम्हंदी आहे हे उथी क़ुरान जी तिलावत कंदा आहिनि माण्हू सुम्हंदा आहिनि हे सिर सजदे में रखी तहज्जुद पढ़ंदा आहिनि ही अल्लाह जे हुज़ूर में दुआऊं वेठा घुरंदा आहिनि साईं फरमाइनि था रब तो फरमाए जॾहिं इन्हनि वलीअनि ते मुंहिंजी नज़र पवंदी आहे त मुंहिंजा आयल अज़ाब टारे सुभान अल्लाह सुभान अल्लाह हाँ मुल्लो चे तो छाजा वली छाजा बुज़ुर्ग वलीयत का शे कोन्हनि हाणे ॿुधाए त मुल्ले जो अक़ीदो सही या मोहम्मद मीर जेका ॻाल्हि ॿुधाई सुभान अल्लाह मुल्ले जी ॻाल्हि मञूं या मदीने वारे साईं जी ॻाल्हि मञूं मदीने वारे सुभान अल्लाह ओ कंडियारे वारा असां के मुल्ले ते ईमान कोन आंदो आहे असां ईमान आंदो आहे हसनैन जे नामे ते सुभान अल्लाह असां ईमान आंदो आहे मदीने वारे ताज सुभान अल्लाह सोनो नबी तो फरमाए त इन्हनि वलीअनि जे सदके रब आफ़तूं अज़ाब टारींदो आहे इन्हनि जे सदके रब मेहर जा मींहं वसाईंदो आहे गुनहगारनि ॾोहारियुनि मुजरिमनि खे बि रब इन्हनि जे सदके बख़्शे सुभान अल्लाह सुभान अल्लाह ही त हिते न धरती ते न पर जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो न ये वली ईंदा सुभान अल्लाह बेशक अल्लाह जे हुजूर में साम्हूं रब जे हुजूर में बीहंदा रब फरमाईंदो न ए मुंहिंजा वली आओ तव्हां दुनिया में मूंखे राज़ी कयो अॼु मां रब तव्हांखे सुभान अल्लाह सुभान अल्लाह तव्हां मुंहिंजी मञी अॼु मां तव्हांजी मञंदुसि सुभान अल्लाह मूं चयो तव्हां क़बूलियो अॼु तव्हां चओ मां क़बूलियो सुभान अल्लाह सुभान अल्लाह तव्हां मुंहिंजो चयो मञो हुयो दुनिया में अॼु तव्हां चओ मां रब करीम तव्हांजो फरमाइश न मोटाई पोइ ख़बर थी उहे वली अल्लाह खे छा अर्ज़ कंदा अल्लाह जे हुज़ूर में चवंदा मौला हे उहे माण्हू थई जेकी मुंहिंजे दर ते ईंदा हुआ सुभान अल्लाह हाँ जेडी मल हजरत महदी शाह रहमतुल्लाह अलैह ईंदा न रब फरमाईंदुसि ओ मुंहिंजा प्यारा वली अॼु घुर छा थो चवे सुभान अल्लाह पोइ हजरत महदी शाह अर्ज़ कंदो मौला हे हर साल मुंहिंजो उर्स मल्हाइण ईंदी सुभान अल्लाह हे मुझे आस्थाने जा पंधड़ा कंदा हुया हे मुझे बच्चन सा मोहब्बत रखंदा हुया मुझे घराने सा प्यार रखंदा हुया ही मुझा मुरीद मुझे आस्थाने जा पंधेड़ू हुया मौला जे राजी थियो आई मोकल दे देन मुरीदन के वठी वञा सुभान अल्लाह सुभान अल्लाह वो खबर थी रब छा फरमाइंदो ए मुझा दोस्त ए मुझा वली ए पूरो महशर जो मैदान थई सुञाण 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 सुभान जन जन तोसा दिल लाती तुझे दर ते आया तुझी खिदमत कई सुञाण पाण सा गडाए जन्नत ले सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह अरब में कबीलो आ जे कबीले जो नालो आ मुदर वडो कबीलो आ अरब जो वडो कुशादो कबीलो आ साईं फरमाए मुंहिंजी उम्मत जो हिकिड़ो वली ईंदो मुदर कबीले में जेतिरा माण्हू आहिनि न एतिरा माण्हू हिकिड़ो वली छॾाए पाण सां गॾाए जन्नत
सुभान अल्लाह सुभान अल्लाह हाँ पो मिठा जेकी अज अल्लाह वारन जे दरन जा पांदेड़ू हन न खुदा जाने उन्हन के जेडी मल उते दर्जा मिलंदा जन्नत मिलंदी एजाज इकराम इनाम मिलंदा पो हिते जे वलियन दे नथा वञन वलियन के नथा मञन वे अरमान जा हथ मिलंदा अल्लाह ये रहमती शाद असांजे पाड़े में हुई सुभान अल्लाह यार दरगाह लोड़ो शरीफ असांजे पाड़े में हुयो यार दरगाह अलाहाबाद शरीफ असांजे पाड़े में हुई अल्लाह जे वली वट वञूं सुभान अल्लाह जे बकरी शरीफ जा पंदड़ा कयूं हां त अज ही दुख न ॾिसूं हां पो जेकी अल्लाह वारन जा दर जा पांधेड़ू आहिनि न उन्हनि जा ॻाट ऊचा हूंदा उन्हनि जा चेहरा नूर वारा हूंदा उहे बख़्शल जन्नत जा हक़दार सुभान अल्लाह सुभान अल्लाह ऐं जेकी वलियन जा वेरी अल्लाह वारन जा दुश्मन खुदा वारन जे दर खां रोकण वारा झलण वारा इन्हनि जे मुंह ते काराण मलियल हूंदी यौम तबयद वजूहुन व तस्वद वजूह हिकड़नि जा चेहरा चोॾी जे चंड वांगुर चिमकंदड़ रोशन हूंदा हिकड़नि जा मुंह कारा थियल हूंदा शक्लियूं कारियूं थियल हूंदियूं हे दोज़ख ॾे वेंदा पोइ जन्नत ॾे सुभान अल्लाह सुभान अल्लाह बुधा पो हे तुंहिंजो पंथ बकरी शरीफ वारो अजायो आ या सजायो आ सुभान अल्लाह जवाब ॾियो सजायो सजायो आ पो इने पंथ खां जेको छले अल्लाह यो खैर ख़्वाह या बद ख़्वाह यो तुंहिंजो सजण आ या दुश्मन आ जेको झले थो त बकरी शरीफ न वञ जेको झले थो वलियन ॾे न वञ समझ त ओ चवंदा आहिनि खट्टर पंचो त हारे पर ओड़े पाड़े जो अल्लाह पाण त पिटियो थो वठे पर ॿियनि खे बि पिटाए थो न असां इन्हनि बेअदबनि जी ॻाल्हि न मञंदासीं असां नबी सोने जो फरमान सुभान अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सुभान अल्लाह बी रिवायत हजरत इमाम हसन बसरी तो रिवायत करे लन तखलु वल अर्द मिन सबईन सिद्दीका सुभान अल्लाह ही धरती कॾहिं बि 70 सिद्दीकन का खाली न थींदी आहे हर दौर में हर जमाने में 70 अल्लाह जा सिद्दीक पाना धरती ते मौजूद हूंदा आहिनि सुभान अल्लाह ला यलकु मिनहुम रजुलन इल्ला अखलफल्लाहु मकानहु मिसलहु उन्हनि 70 मजा हिकिड़ो बि गुज़ारींदो उन जाइ ते रब ॿियो सुभान अल्लाह धरती इन्हनि 70 वलियन खां खाली सुभान अल्लाह उहे अल्लाह जा कामिल वली हूंदा साईं फरमाइनि था अरबऊन बिशाम व सलासून मिन साइरिल अर्दीन उन्हनि मां 40 मुल्क शाम में रहंदा आहिनि ऐं बाक़ी 30 धरतीअ ते घुमंदा सुभान अल्लाह सुभान धरती ते अल्लाह हलंदा रहंदा सुभान अल्लाह कॾहिं कंडियारे कॾहिं मातली सुभान अल्लाह कॾहिं सखर कॾहिं हैदराबाद पर आम माण्हू सुञाणी न सघंदा सुभान अल्लाह आम माण्हू सुञाणी न सघंदा छो त कंहिंजे निर्णय ते लिखियल कोन्हे त हे वली पर उन्हनि जी निशानी इहा आहे उन्हनि जी अलामत इहा आहे जो जेको ज़बान मां लफ़्ज़ कढंदा ईअं रब कंदो
सुभान अल्लाह बेशक बेशक वात उन्हनि जा ज़बानूं उन्हनि जूं लोह महफूज़ जा कलम बणिजी वेंदियूं आहिनि उहे ज़बान मां जेके लफ़्ज़ कढंदा आहिनि इहे थी पवनि बेशक सुभान अल्लाह तॾहिं हज़रत सुल्तानुल आरिफीन लुआरी वारन बुजुर्गन फरमायो वेह वञी वट तन कलम जनी जे हथ में मेटे अंग अगियां वारे ॿिया लिखन पनो सो पाड़न जंहिंमें पसण थे फिरी सुभान अल्लाह सुभान अल्लाह अगियां अंग मेटे वारे ॿिया लिखन सुभान अल्लाह ये अल्लाह वारा नज़रुन सां लिखंदा बेशक निगाहुन सां तकदीरूं मटाईंदा आहिनि ज़बान जे लफ़्ज़नि सां निभागन के सफागो निदोरन के सदोरो करे सुभान अल्लाह चो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह अल्लाह वारो दुर्वेश वेठो हुजे माई आई पिटे रोए ज़ारो ज़ार अमा छो थी रोई साईं मुंहिंजो बच्चो गुम थी वियो साईं मुंहिंजो पुट गुम थी वियो माई जंहिंजो बच्चो गुम थियलो उनजो रोअण उन ते आज़ी निज़ारी करण बुज़ुर्ग खे ॾाढी बाज अची वई अमा तुंहिंजे पुट जो नालो छा आहे चइसि नालो त सावण सुभान अल्लाह सावण साईं मुरीद के जवाब पेन पनो तो खणी दे पेन पनो खणी आ उन ते लिखे कंधीअ काह संवारिया इजो सावण वायो सुभान अल्लाह कंधीअ काह संवारिया इजो सावण आयो सुभान अल्लाह अमा ए पनो खणी माई जो घर वने तो सावण घर बीठो ॾाढा भाकुर पातई चुमड़ियूं ॾिनई ख़ुशि थी वारी माईअ खे खयो खुटी सुभान अल्लाह मोटी आई बुजुर्गन साईं तव्हां चिट्ठी पोइ लिखी मुंहिंजो सावण अॻे ई घर अची वियो चे हा बाबा मुंहिंजे चिट्ठी खां अॻे आयो चे हा सी अॻे ई वेठो चे मां इहा चिट्ठी त ॾिजांइ चिट्ठी वठी फाड़े उछलाई माई जो वञे घर न को सावण न को सियार अल्लाह अल्लाह माई पिटींदी रोंदी साईं माफ़ कजो मूंखो ग़लती अमा असांजी चिट्ठी खां अॻे आयो आहे न हाणे वञी ॻोल्ह पंहिंजे सां अल्लाह ओ दा ओ मिठा अल्लाह जा वली जेके लफ़्ज़ कढन या लिखन बेशक हिकिड़ो माण्हू आयो बुज़ुर्ग खे चई साईं रोज़ी में बरकत काने कर्ज वकोड़े विया ॾाढो परेशान आहियां अब छा कंदो ई कमु कहिड़ो चइजे पकोड़ा खपाईंदो आहे चई पेन पनो ॾे पेन पनो खणी उन ते लिखे ए लोगो इनसे पकोड़े खरीदो सुभान अल्लाह वो वेड़े तावीज़ ठाहे अब आहे वञी पकोड़नि जी दुकान में खोल जाए न पुट हिन खे पन्ने खे खोल जाए न ओ वञी रखई अचे सी गिराक वरिया नौकर पकोड़ा खपाए पूरा न पिया सुभान अल्लाह उन्हें पकोड़न जे दुकान में माड़ी ठहराई सुभान अल्लाह कुशादगी थी खुशहाली अची वई हिकड़े री सोची त साईं त जल्दी चिट्ठी न खोलजे पर ॾिसां त सही साईं लिखियो छा सुभान अल्लाह कोई इसमें आज़म लिखियो अथई को वज़ीफ़ो लिखियो अथई खोली त लिखियो पियो ए लोगो इनसे पकोड़े करी सुभान अल्लाह खोलियई पढ़ियई असर खत्म अल्लाह हाणे सॼो ॾींहुं मक्खियूं वेठो मारे त गिराक न पियो वञे सुभान अल्लाह मोटी आयो साईं माफ़ कजो मूंखो ग़लती थी वई मां ये चिट्ठी खोले वेठो पुट जे न खोली हाणे क़यामत ताईं तुंहिंजो रोज़गार तुंहिंजे पोयनि जो रोज़गार बि न खुटे सुभान अल्लाह बेशक हक मुर्शिद दिलबर दा अल्लाह वारन जा लफ्ज़ बा कमाल बा करामत हूंदा आहिनि उन्हनि जे बातन में अल्लाह मुंहिंजा दोस्तो कुन फयकून जो कमाल रखाईंदो आहे जेकी लफ्ज़ कढंदा आहिनि ईअं थी पवंदी बेशक
मुझे आका फरमायो त उहे अल्लाह जा वली आहिनि जेके 40 शाम में रहंदा आहिनि ऐं 30 धरतीअ ते घुमंदा रहंदा। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। पुट को बि अल्लाह वारो ॾिसो न त उन सां बेअदबी न कंदा कयो, गुस्ताखी न कंदा कयो। कंहिंजे निर्णय ते लिखियल कोन्हे त हीअ अब्दाल आया हे आम माण्हू आहे, समझो था न। हर फकीर दी इज्जत करी मता ख्वाजा खिदर हयात हो वई, हर पानी दी इज्जत करी मता इहो आप हयात हो वई, हर कागज दी इज्जत करी मता कुरान दी आयात हो वई, हर काफिले दी इज्जत करी मता सोने नबी दा साथ हो। मिठा असां सुन्नी आयूं, असां जो अकीदो इहो आहे त हर वली सां मोहब्बत रखणी, हर वली जी इज्जत करी, हर वली खे प्यार ॾिबो, मान ॾिबो। भला जेकॾहिं फैज़ न वठी सघीं त बि गिला न कर, कंहिं बि वलीअ जी दिल आज़ारी न कर, कंहिंखे बुरो न चओ। मिठा कॾहिं अल्लाह वारे जा लफ़्ज़ वही वेंदा आहिनि जे उघाड़ी तलवार वही। बेशक सुभान अल्लाह करीम जल शानू हिन दरबार आलिया बकरी शरीफ जे सदके, हज़रत महदी शाह जे सदके रब सभिनी जी हाज़री क़बूल फरमाए। रब करीम शाह असां सभिनी खे मिठे मदीने वारे साईं जे दर जी हाज़री नसीब फरमाए। शाह असां सभिनी जे मथां पंहिंजी मेहर नज़र फरमाए। सभई हिकिड़ो भेरो सूरत फातिहा पढ़ो, 11 भेरा कुल वला आद पढ़ो त हज़रत महदी शाह रहमतुल्लाह अलैह ऐं बकरी शरीफ जे जमीर बुज़ुर्गन औलिया सुलहा जे रूहन के तोहफ़ो पेश कंदासीं। ए मुंहिंजा मौला इहो अजर ऐं सवाब बिनी जहानन जे सरदार सोने महबूब मोहम्मद मुख्तार जे बारगाह बेकस पनाह में पेश कयूं, क़बूल फरमा। उन्हनि जे हथारों संदन अहल बेते अतहार, सहाबा किराम, मुहाजिरीन व अंसार, जमी औलियाए किराम, खुसूसन राशिदी मशाइख जे अरवाह मुक़द्दसा जे रूहन मुबारकन के अजर सवाब पहुंचा। हज़रत पीर रोज़े धनी रहमतुल्लाह अलैह जे रूह मुबारक के संदन खानवादे जे अरवाह मुक़द्दसा के मुझा मौला खुसूसन हज़रत सैयद महदी शाह रहमतुल्लाह अलैह जे रूह मुबारक के ये मुझा मौला संदन बच्चन संदन घराने ये मुझा करीम रब जमी साईं बकरी वारन जे बुजुर्गन मशाइखन औलियान सुलहान बीबिन पाक दामनन जे अरवाह मुक़द्दसा के पहुंचा। ये मुझा मौला उन्हनि जा दर्जात बुलंद फरमा। ये मुझा मौला उन्हनि पाक रूहन जे सदके इन सारी जमात राज़ी थी। सभिनी जे मन जूं मुरादूं पूरियूं फरमा। अल्लाहुम्मा रब्बा आमीन। जे दिलनि जूं तमन्नाऊं पूरियूं फरमा। अल्लाहुम्मा रब्बा आमीन। मौला असां सभिनी खे मदीना तैयबा जी हाज़री नसीब। अल्लाहुम्मा रब्बा आमीन। हुज़ूर जे बारगाह जी हाज़री नसीब। अल्लाहुम्मा रब्बा आमीन। मुझा मौला बकरी वारे सोने सरदार महदी शाह जे सदके सभिनी जे दिलनि जूं मुरादूं पूरियूं कर। अल्लाहुम्मा रब्बा मुझा मौला बकरी शरीफ जो फैज़ क़यामत ताईं जारी ऐं सारी रखजा। इन आस्थाने ते जेकी साइल अचनि था मौला सभिनी जा सुवाल पूरा कजा। क़िबला सैयद मुनवर अली शाह के सेहत सां वॾी ॼमार ॾिजा। साईं सरदार अली शाह के इन्हनि जे घराणे खे पंहिंजे ख़ासि रहमतुनि अताउनि इनायतुनि सां माला माल फरमा। इन्हनि जे मुरीदनि थे ख़लीफ़नि थे जमायत ते हिन पूरे मजमे ते पंहिंजूं रहमतूं ऐं बरकतूं नाज़िल फरमा। असांजे दिलनि जूं मुरादूं पूरियूं कर। ए मुंहिंजा मौला
बकरी वारन पीरन जे सदके मौला सभिनी जे दिलनि जूं तमन्नाऊं पूरियूं कर। अल्लाहुम्मा रब्ब हे आमीन। मुंहिंजा मौला असां सभिनी खे मदीने वारे साईं जे दर जी हाज़िरी नसीब कर। हुज़ूर जी ग़ुलामी वारी ज़िंदगी ॾे, हुज़ूर जे फर्मा बरदारी वारो मौत नसीब कर। हे मुंहिंजा मौला दुनिया जे ज़िल्लतुन ऐं इल्लतुन खां बचा। हे मुंहिंजा मौला पराई मोहताजी खां बचा। कुशादी रोज़ी ॾे, ईमान कामिल ॾे, यकीन सादिक ॾे। हे मुंहिंजा मौला क़ल्ब ख़ाशिअ ॾे। हे मुंहिंजा मौला असां सभिनी ते पंहिंजी ख़ुसूसी मेहर नज़र फरमा। इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला हबीबिना मुहम्मद व अला आलिहि व सहबिही अजमईन बिरहमतिक या साईं इमामुद्दीन जो नालो उन ते रखियल आहे, उन्हनि जे तोहर जी तकरीब थींदी, उन्हनि जे हक़ में दुआ कयो। अल्लाहुम्मा रब्ब आमीन। अल्लाह साईं शहज़ादे खे सेहत सां वॾी जमार अता कर। हे मुंहिंजा मौला इन शहज़ादे खे पंहिंजे वॾड़नि जी रीत ते हलण जी तौफ़ीक़। अल्लाहुम्मा रब्ब आमीन। हे मुंहिंजा मौला भाग बख़्त बुलंद कजो। हिन घराणे जे हर फर्द जे मथां पंहिंजूं ख़ुसूसी रहमतूं निछावर। अल्लाहुम्मा रब्ब आमीन। इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला हबीबिना मुहम्मद व अला